नाज़िन जाती वेझो पिञारी शाख में सफ़ाई न थियण सबब मुअल जानवर पियल आहिनि जॾहिं त शहरियुनि पारां गंदो पाणी फराहम करण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। वधीक तफ़सीली सूदा हिन रिपोर्ट में। हिन वक्त मेन ब्रांच पिञारी शाख ते मौजूद आहियूं। पिञारी शाख में हिन वक्त मोल जानवर मेंह पीअ लाइ जेके 15 ॾींहं थी विया आहिनि। पिञारी शाख जो पाणी हज़ारे माण्हुनि ते साइली पट्टी ऐं भर पासे वारे इलाइक़नि ॾांहुं इहो पाणी माण्हू वापराइनि था पीअण जे लाइ। जॾहिं त इहो साॻियो पिञारी शाख जो पाणी वाटर सप्लाई में पिणु दाख़िल थिए थो, जंहिंमें सवें माण्हू शहर जा माण्हू उहो पाणी रोज़मरे वापराइनि था। असां पुछूं था आस-पास माण्हुनि खां त संदन छा चवणु आहे। कोई ॾिसो पाणी किन्नू लॻो पियो आहे, असां ही पाणी पियूं पिया, छा हालत लॻी पई आहे। हीअ ॾिसो इहो गंद अञा तव्हां पाण अखियुनि सां ॾिसो। हाणे असां छा करियूं, इहो पाणी असां पाण वापरायूं पिया, पियूं पिया। को बि बीमारियूं किथां हितां ई त पैदा थींदियूं। में मुअल जानवर पाणी में पिया आहिनि, छा कंदासीं। असांखे का ख़बर कोन थी पई बीमारियूं इहे सभु इन मां लॻनि थियूं। ॿियो माण्हू चवनि था भाई करोना आहे फलानी आहे, इहे कुझु बि कोन्हे। इहे सभु इहे बीमारी इन्हनि मां ॾिस छा दरियान असांजी हालत आहे। छा पाणी पियो, असांजे बचा छा पाणी पीअनि, असीं इन मां पीअंदा आहियूं, भरींदा आहियूं। यार हीअ हालत लॻी पई आहे। असांजो केरु धणी साईं आहे ई कोन्हे जेको चवे। असीं वीचारा थिया वेठा आहियूं, असांखे को धणी साईं असांजो हुजे त को चवे यार महिरबानी करे हथु ॿधूं था त असांजी हेल्प करियो। त इहो जेको मुअल जानवर पाणी में पिया आहिनि, इहो असांखे कढाए ॾिना वञनि। इहो पाणी असीं पियूं पिया ऐं शहरी पीअनि था। इन मां कई बीमारियूं पैदा थींदियूं। असीं वरी बि सभिनि खां घुर करियूं था त इहो महिरबानी करे जेके इन जानवर आहिनि इहो कढाए ॾे। बीमारी जरासीं असांजे पेट में थी, पाणी पीअण जी शइ में असांखे हराम पाणी थिए पियो। जरासीं में पैदा थियनि पिया, असांजा ॿार बच्चा जेका त बीमार थींदा वञनि। कंहिंजी वजह सां 15 ॾींहं थिया आहिनि मोल पियो जंहिंमें गॾरू पियो। पब्लिक हेल्थ जी नाअहली जे करे जेको हिते पिञारी में तक़रीबन 15 ॾींहं गुज़री चुका आहिनि। हिते मोल जानवर जेकी मेंह आहे जेको पियो आहे उन में बदबू एतिरी त बदबू थी वई आहे जेको त माण्हू गुज़रियो कोन थो सघे। ऐं बदबू त हिकु जॻह ते रही, पर हीउ जेको पिञारी जेको शाख जेको पाणी आहे इहो वाटर सप्लाई में अचे थो। ऐं वाटर सप्लाई जो जेको पाणी आहे जेको शहरी जेकी हिते 50,000 आबादी जेकी आहे, शहर जाती आबादी 50,000 उहो पाणी वापराइण ते मजबूर आहे। हीउ पाणी पीअण सां केतिरी बीमारियूं जनम वठी सघनि थियूं। पर असां इंतिज़ामिया खां घुर कंदासीं त फौरी तौरु नोटिस वठी हिन मोल जानवरनि खे हितां कढायो वञे। हिते जेको गाह आहे, गंद किचिरो आहे, इनखे बि हितां कढायो वञे त असांखे साफ़ु पाणी मुहैया थी सघे त असां साफ़ु पाणी इस्तेमालु करे पंहिंजी ज़िंदगी बचाए सघूं। बिल्कुलु अदा इहो पब्लिक हेल्थ ऐं एजुकेशन वारनि जी बिल्कुलु नाअहली आहे। जेको ही मेन पिञारी आहे तंहिंमें 15 ॾींहं थी विया आहिनि, मेंह मरी वई आहे। उन मेंह खे कढण लाइ का बि इंतज़ाम न कया आहिनि। ऐं इहो साॻे पाणी वाटर सप्लाई तालाब में वञे थो ऐं सवें माण्हू उहे पाणी वापराइनि था, पीअनि था। ऐं हिन में केतिरियूं बीमारियूं जनम वठी सघनि थियूं। पर पब्लिक हेल्थ वारनि जी एतिरी नाअहली आहे ऐं उनजे कननि ताईं का बि जुओ नथी चुरे। असां मुतालबो कंदासीं त महिरबानी करे त इहा मेंह कढाई वञे त शहरियुनि खे पीअण जो पाणी साफ़ मुहैया कयो वञे। KB समय जो मेरा TV न्यूज़ जाती।